तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अव्हांजे ख़िदमत में जेका कहाणी बादशाह जी ॻाल्हि पेश करे रहिया आहियूं उनजो नालो आहे वज़ीर ज़ादो ऐं सौदागरियाणी। कहाणी जे तरफ़ हलण खां अॻु में हिकिड़ी रिक्वेस्ट त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त बराए महिरबानी असांजो चैनल सब्सक्राइब कयो। असांजे चैनल ते हिन जहिड़ियूं काफ़ी मज़ेदार कहाणियूं आखाणियूं मौजूदु आहिनि जेके उमेद आहे तव्हांजे पसंदि जे मयार जे मुताबिक़ हूंदियूं। त अचो हलूं था कहाणी जे तरफ़। हिकिड़ो बादशाह हो, सो हिकिड़े ॾींहुं अचे पंहिंजे वज़ीर सां होॾियो। बादशाह चए त इल्मु वॾो, वज़ीर चए त अकुलु वॾो। वज़ीर बादशाह खे केतिरा ई मिसाल ॿुधाया पर बादशाह पंहिंजीअ तां लहे ई न। चए जंहिं वटि इल्मु आहे तंहिंखे अकुल जी कड़ी घुरिज। वज़ीर चयो त जीअंदा क़िबला बराबरि इल्मु त सुठो आहे पर जे उन इल्म वारे शख़्स वटि अकुलु न हूंदो त उनजो इल्मु ई अजायो आहे। तंहिं ते बादशाह चयो त चङो उन ॻाल्हि जो आज़मूदो कंदासीं। जे तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती त वज़ीरीअ तां हटायो वेंदे। वज़ीर इहा ॻाल्हि मञी। बादशाह चयो त तूं पाण खे अकुलमंद थो सम्झी त तुंहिंजो औलाद बि ज़रूरु अकुल वारो थींदो। हाणे तुंहिंजी घरवारी उमेद सां आहे जे तोखे पुटु ॼाओ त पोइ उनखे अहिड़े हंधि निपाइबो जिते न पढ़ी सघंदो ऐं न वरी पढ़ियल माण्हुनि सां कचहरी करे सघंदो। पोइ ॾिसंदासीं त कीअं थो अकुलमंद थिए। वज़ीर इहा ॻाल्हि क़बूलु कई। ख़ुदा जे कुदरत सां थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ वज़ीर खे हिकिड़ो सदा मलूक पुटु ॼाओ। बादशाह हुकुम कयो त वज़ीर ज़ादे खे महलात में अणपढ़ियल दायनि जे हवाले कयो वञे। हुकुम जी तहमील कई वई। ॾींहंनि पुठियां ॾींहं गुज़रंदा विया। वज़ीर ज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अचे सम्झ भरियो थियो। खेसि न पढ़ायो वियो ऐं न वरी पढ़ियलनि जे सोबत में रखियो वियो। किसो कोता जॾहिं जवान थियो तॾहिं दिलि में ख़्यालु पैदा थियुसि त आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो हिन बंद में सज़ा भोॻियां। इहो वीचारु कंदे कंदे भॼण जूं अटकलूं ॻोल्हणु लॻो। नेठि हिकिड़ी राति वझु ॾिसी उतां खिसकी हलियो वियो। उन शहर में हिकिड़ो वॾो सौदागर रहंदो हो जो वापार सांगे पियो विलायतूं वोड़ींदो हो। हुन पंहिंजे ज़ाल खे चई छॾियो हो त हयातीअ ते भरवसो कोन्हे, क़ज़ा पुछी कान ईंदी आहे। ऐं जे 2 सालनि अंदरि न अचे सघां त पोइ तो ते फ़र्ज़ु आहे त मुंहिंजे हक़ में साल वेही पोइ भले ॿियो हक़ु कजां। इहा ॻाल्हि चई जीअं सौदागर वियो तीअं 2 साल गुज़री विया हुआ। संदसि ज़ाल बि ईअं कयो जीअं हुन चयो हुअसि। साल इद्दत में वेठी ऐं जंहिं राति वज़ीर ज़ादो जिंदु छॾाए भॻो हो तंहिं राति संदसि इद्दत जो मुदो पूरो थियो। सो पंहिंजे हिकु बानीअ खे चयईं त बहाने सां कंहिं माण्हूअ खे हिते वठी अचु। इतफ़ाक़नि बादशाह बि चमड़ा पोश कयो परियां पिया आयो। बानी यकदमि हुनखे सॾे चयो त अदा आउं रनज़ाल आहियां, मुंहिंजी ढगी बीठी आहे, भलाई करे हली ॾुही ॾे। बादशाह खे हुन ते क्यास अचे वियो सो हिन सां गॾिजी घर वियो। बानी हुनखे वठी वञी घर में विहारियो ऐं सौदागरियाणीअ खे ॼाण कयईं। उन वरी संदसि अकुल परखण लाइ 2-4 ॻुझारितूं ठाहे रखियूं हुयूं। सो पहिरियां ई बानी हथां हिकु थाल में 2 गिदरा, हिकु कचो हिकु पको विझी बादशाह ॾांहुं मोकिलियईं। बादशाह यकदमि ॻाढ़ो पकल गिदरो खणी खाई छॾियो ऐं कचो गिदरो छॾे ॾिनो। बानीअ वञी सौदागरियाणीअ खे ॻाल्हि ॿुधाई। जंहिं चयो त भलो कमु थियो, हाणे थधो ऐं कोसो पाणी जुदा जुदा थांवनि में विझी वञी अॻियां रखीसि। बानीअ हुकुम जी तहमील कई। बादशाह थधो पाणी पीतो ऐं कोसे पाणीअ सां हथ मुंहुं धोई थांव ख़ाली करे वापसि कया। बानीअ वरी बि वञी सौदागरियाणीअ खे हक़ीक़त ॿुधाई। तंहिं वरी थोरी मुश्क ॾिनसि त बादशाह खे ॾेई अचु। बानी मुश्क खणी वञी बादशाह खे ॾिनी जो कपिड़नि ऐं बदन खे मखे बालम थी वेही रहियो। बानीअ इहा ख़बर बि सौदागरियाणीअ खे वञी ॿुधाई। तॾहिं बानीअ खे चयईं त हिन भूक खे ॿाहिरि उमाणे को ॿियो माण्हू वठी अचु। बानीअ दर खोले बादशाह खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। बानी वरी बि अचे ॿाहिरि बीठी। एतिरे में परियां वज़ीर ज़ादो सहकंदो पिए आयो। बानीअ हुनखे सॾे साॻी तरह चयो त अबा आउं रनज़ाल आहियां, ढगी बीठी अथमि, साल ई ॾुही ॾे। वज़ीर ज़ादे बीही
ख़्यालु करे जवाबु ॾिनुसि त अमड़ ढगी ॾुअणु मूंखे बि कान थी अचे, पर हल कोशिशि कंदासीं। बानी हुनखे वठी अंदरि वई। बादशाह बि अञा उते ई भर पासे में बीठो हो, तंहिं ख़्यालु कयो त हीउ छा आहे। ढगी ॾुहाण जो बहानो करे सभिनी खे अंदरि पई वठी वञे, सो छा कंहिंजो लिकी लिकी अंदरि घर में घिड़ी वियो ऐं कुंड पासो वठी वेही रहियो। बानीअ वज़ीरज़ादे खे बि साॻी तरह ॿ गिदरा आणे ॾिना। वज़ीरज़ादे छा कयो जो कचे ऐं ॻाढ़े गिदरे जूं फाकूं ठाहे ॻाढ़े जी कचे गिदरे में ऐं कचे जी ॻाढ़े गिदरे में हणी थाल वापसि खणी बानीअ खे ॾिनो, जो हुन वञी सौदागरीणीअ खे ॾिनो। वरी कोसो थधो पाणी खणी आई। वज़ीरज़ादे छा कयो जो ॿई पाणी गॾे वापसि ॼारे मोकिलियईं। वरी मुश्क आई। वज़ीरज़ादे वरी बि छा कयो जो समूरी मुश्क खणी खट जे पाए हेठां खॾ खोटे पूरे छॾी। बानी मोटी वञी सौदागरीणीअ सां ॻाल्हि कई, जंहिं ते हुन चयसि चङो थियो, हाणे हुनखे वञी चयो त तूं हींअर वञु, असीं पाणे तोखे ॻोल्हे लहंदासीं। वज़ीरज़ादो यकदमि ॿाहिरि निकिरी हलियो वियो। बादशाह बीठे इहो लकाउ ॾिठो, तंहिंखे अचे होरा खोरा थी त उन्हीअ में मिड़ई को राज़ु लिकल आहे, सो का अटकल करे मालूम करणु घुरिजे। नेठि विख खणी वञी वज़ीरज़ादे खे झलियाईं ऐं पुछांइसि त छोकिरा केरु आहीं ऐं हिन बेगाह वक़्त में छो पियो रुली। वज़ीरज़ादे दिलि झले चयसि तव्हां ग़रीब मिसकीन आहियां, कंहिं कमकार सांगे निकिरी पियो आहियां। बादशाह खे त कंहिं बि सूरत में हुनखे झलणो हो, सो हिकदमि खणी हथ कड़ियूं हयाईंसि। चयईंसि तूं चोर आहीं। पोइ सिधो वञी क़ैद में हयाईंसि ऐं चौकीदारनि खे हुकुम कयईं त सुभाणे सुबुह जो दरबार में हाज़िर कजोसि। सुबुह जो वज़ीरज़ादो दरबार में पेश थियो। वज़ीर पंहिंजो पुटु ॾिसी परेशान थी वियो, पर करे कुझु बि न सघियो। एतिरे में बादशाह हकल कयसि त छोकिरा कर ख़बर राति ढगी कीअं ॾुधई। वज़ीरज़ादे ठह पिए जवाबु ॾिनुसि जीअं तव्हां ॾुधी। बादशाह चयो त सो वरी कीअं, सच ॿुधा न त फासीअ ते चाढ़बी। वज़ीरज़ादे चयो त बादशाह सलामत, फासीअ चाढ़ी त भली चाढ़, पर ढगी जीअं तो ॾुधी तीअं मूं बि ॾुधी। बादशाह हुकुम कयो त यकदमि फाहीअ ते टंगियोसि। सिपाही हुनखे फासीअ वारे हंध ते वठी विया। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त पाणे मौत जे भउ खां सची कंदो, पर हू अहिड़ो कुझु जहिड़ी भित। होॾां वरी सौदागरीणीअ खे बानीअ वञी ॿुधायो त छोकिरो थो फाहीअ चढ़े, वेल हीअ अथई न त मुड़ुसु हथों निकिरी वेंदो। तॾहिं हुन पंहिंजे नौकरनि खे हिकिड़ो थाल सोननि मोहरुनि जो ॾेई फासीअ वारे जाइ ॾे मोकिलियो ऐं चयईं त वञी चओ त उन छोकिरे खां असीं मोहरूं परखाईंदासीं त सचूं आहिनि या कूड़ियूं। नौकर डोड़ंदा डोड़ंदा फासीअ घाट ते पहुता ऐं आज़ू न्याज़ू करे फासी रोकरायूं। वज़ीरज़ादे खे जॾहिं मोहरूं ॾेखारियूं वयूं, तॾहिं हुन चयो त मियां मोहरूं आहिनि त सचूं, पर हिन बादशाहीअ में न हलंदियूं। नौकरनि इहो जवाबु अचे सौदागरीणीअ खे ॿुधायो, जंहिं वरी मुङनि जी लप ऐं खीर जो वॾो कप खणी नौकरनि खे ॾेई चयो त छोकिरे जे हिकिड़े पासे मुङ ऐं ॿिए पासे खीर वञी हारियो। हुननि वञी ईअं कयो। तंहिं ते वज़ीरज़ादे चयो त आउं सची थो करियां, मूंखे बादशाह वटि वठी हलो। चौकीदार हुनखे वठी बादशाह वटि आया। बादशाह बि हुनखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त छोकिरा ख़सीस ॻाल्हि लाइ हरू भरू थिए पंहिंजी जवानी विञाई, हाणे सची कर त ढगी कीअं ॾुधई। वज़ीरज़ादे चयो त बादशाह सलामत, जॾहिं कचो पको गिदरो मिलियुमि, तॾहिं हुन जूं फाकूं करे कचे खे पके सां ऐं पके खे कचे सां गॾे मोकिलियुमि। उन जो मतिलबु इहो थियो त कची पकी गॾु खाईंदासीं। हुन वरी कोसो ऐं थधो पाणी मोकिलियो, इहो बि मूं मिलाए मोटाए ॾिनो। उन जी माना इहा त कोसीअ थधीअ में बि गॾु गुज़ारींदासीं। वरी मुश्क ॼारे मोकिलियईं, जामूं खॾ खोटे पूरे छॾी। उन जो मतिलबु थियो त इहा ॻाल्हि ॻुझ में रहंदी ऐं कंहिंखे बि सुध न पवंदी। पोइ हुननि चयो त तूं वञु, तोखे पाणे ॻोल्हे लहंदासीं। ॿाहिरि निकितुसि त तव्हीं मुंहं में मिलिया। सुबुह जो मूंखां सुवालु कयव, जंहिं मां पक थी त इहा गुज़ार त तव्हांखे बि मिलियल आहे।
तव्हां जॾहिं मूंखां सुवालु कयो तॾहिं सौदागरीअ सां कयल वाइदे मूजिबि न ॿुधायमि ऐं फांसी अचण लाइ राज़ी थियुसि। वरी जॾहिं मां फांसी जो हुकुम ॾिनो तॾहिं वाट ते हुन जे बानीअ मूंखे ॾिठो, जंहिं वञी समूरी ॻाल्हि खेसि ॿुधाई। तंहिं ते मोहरनि जो थाल पंहिंजे नौकरनि हथां ॼारे मोकिलियईं त हीउ परखे ॾे। मूं जवाबु ॼारे मोकिलियो त हीउ मोहरूं आहिनि त सचूं, पर हिन ॾेह में न हलंदियूं। उन ॻाल्हि जो मतिलबु हीउ थियो त हुन चयो त सिपाहियुनि खे मोहरूं ॾेई जिंदु छॾा। मूं जवाबु ॼारे मोकिलियोमांसि त हीउ मोहरुनि मां राज़ी न थींदा, छाकाणि त बादशाह खां डिॼनि था। तंहिं ते हुन मुङ ऐं खीरु मोकिलियो जो संदसि नौकरनि आणे ॿिन्ही पासनि खां हारियो। उन जो मतिलबु इहो थियो त हुन चवाए मोकिलियो त वात में मुङ छो पिया अथई, खीर वांगुरु अछी ॻाल्हि करे ॾे। पोइ मूं सिपाहियुनि खे चयो त बादशाह वटि वठी हलोमि, छो जो ॻाल्हि खोले ॿुधाइण जी इजाज़त मिली वई अथमि। सो बादशाह सलामत उन नमूने मूं ढॻी ॾुधी। एतिरे में वज़ीरज़ादे जी बानी बि सहकंदी अचे दरबार में पहुती ऐं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत वज़ीरज़ादो राति लाइ केॾांहुं गुम थी वियो आहे। तंहिं ते वज़ीर यकदमि चयुसि त अंधी ॾिसी नथी, हू वज़ीरज़ादो बीठो आहे। बानीअ रड़ करे चयो त हाओ ही वज़ीरज़ादो आहे। इते बादशाह जा ठप ठरी विया। तंहिं ते वज़ीर यादि ॾियारियुसि त बादशाह सलामत कीअं था भायूं, इल्मु वधीक या अकुलु। बादशाह पंहिंजी हार मञी वज़ीर खे खणी भाकुर पातो। पोइ वज़ीरज़ादे जी शादी सौदागराणी सां निहायत धाम धूम सां कराए खेनि दौलत सां नवाज़े छॾियईं।